दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएस उम्मीद है त तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी अॼु ॻाल्हायूं था त इनक़िलाबी लीडर कीअं थींदो आहे, उन में ख़ूबियूं कहिड़ियूं आहिनि ऐं सिंध में जेके इनक़िलाबी लीडर आहिनि उहे कीअं आहिनि। लतीफ़ साईं खां रहनुमाई था वठूं। सुका मुंहं संदन पहिरें पुराणा खेथड़ा। लतीफ़ साईं हुन लीडरनि जी निशानदाही थो ॾसे कहिड़ी त सुका मुंहं संदन पहिरें पुराणा खेथड़ा, चौंपलियूं छिगल अथनि मुंहं सुकल अथनि। साजू ई डोरे आया सुहा जिते मुझनि उतों वञी मोटिया आहिनि, जिते ॼाणू माण्हू वञी मोटी अचनि उतां थी आया आहिनि। साजू ई डोरे आया सुहा जिते मुझनि ॻुझा ॻुझूं कनि त्यां पराए पंध जूं। पंहिंजो पाण में वेही सलाहूं था कनि उन्ही खां अञा परे पंध जूं। स्टालन खे स्टालन तॾहिं सॼो जॾहिं हुनखे स्टालन जी माना आहे रुक जो माण्हू, सोवियत यूनियन जो का वर्कर रहियो इनक़िलाबी लीडरो स्टालन। उनखे वक़्त जा हुकुमरान खणी वञी बर्फ़ानी इलाइक़े में फिटी करे आया। हिकु चाकू ॾेई चवनि था तो 6 महीना उन बर्फ़ानी इलाइक़े में हो, जंहिं कचो गोश्त खाधो, जंहिं थधि बर्दाश्त कई, जंहिं गाह खाधा ऐं ॿाहिरि निकितो। लेनिन नाले चवंदा आहिनि हुनजी माई थी लिखे त कामरेड सुबुह जो किताब खणी साइबेरिया में जॾहिं जलावत हूंदो त घर जे अंगण ते ईअं अचे वेहंदो सुबुह जो सवेर तयारु थी, जो मूंखे महसूसु थींदो त कामरेड जे इंतज़ार में को सख़्तु उस्तादु वेठो आहे। कामरेड माओ ज़ेतुंग लॉन्ग मार्च दौरान कपिड़नि जी हिकु ड्रेस उन जंहिं थधियूं बर्दाश्त कयूं, जंहिं गर्मियूं बर्दाश्त कयूं। तव्हां इनक़िलाबे चीन पढ़ंदा, हुन में जेको मार्च आहे जेका उन्हनि खे तकलीफ़ूं आयूं, जो गाह कचो उन्हनि खाधो आहे। पेंटिन जा जेके बेल्ट आहिनि उहे गरम करे उन्हनि माण्हुनि खाधा आहिनि, जेके इन्हनि एॾियुनि वॾियुनि तकलीफ़ुनि मां जंहिंजा घर कुर्बान थिया, बच्चा हलिया विया, घर हलिया विया, उन्हनि माण्हुनि तब्दीली आंदी। हो च्यूमन आहे, उमर मुख्तियार आहे, या दुनिया जा घणा माण्हू, या फिडल कास्त्रो आहे, या चेगवेरे आहे। तव्हां जन इनक़िलाब आंदो उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी ॾिसो त उन्हनि खे केॾियूं वॾियूं तकलीफ़ूं आयूं ऐं उन्हनि माण्हुनि ज़िंदगी कीअं गुज़ारी। असां वटि जेके इनक़िलाबी लीडर आहिनि उहे ज़िंदगी कीअं था गुज़ारनि। 12 कलाकनि मां 9 कलाक एसी में, घर में एसी, गाॾी में एसी, बंगले में एसी, ऑफिस में एसी, फुल बोस्की वीगो टाइप गाॾियूं, 3-3 4-4 क्लाशननि सां बॉडीगार्ड लहन अचे त या वॾेरा या जागीरदार या सरमाएदार या उन्हनि जहिड़ी कापी। पोरियतनि जा लीडर आहियूं, ॾिसण में अॻुवाण तव्हांखे अजब लॻंदा। मज़दूरनि जा लीडर आहियूं, तव्हांखे ॾिसण में अजब लॻंदा। हारियुनि जा लीडर आहियूं, तव्हांखे ॾिसण में अजब लॻंदा। मुफ़्त जो शराब 80 साल जी उमिरि में 25-30 सालनि जूं छोकिरनि सां शादियूं। ऐं सिंध जे लीडरनि जी आउं कोन थो चवां, या तारीख़ आहे, या तारीख़ चवे थी, तव्हां सभिनि जी डिटेल खणी ॾिसो। उहे सिंध जा लीडर आहिनि, उहे पोरियत सिंधी माण्हुनि जी मज़लूम क़ौम जा अॻुवाण आहिनि, जेके शराब पीअनि, जेके 20-18 सालनि जी इन्हनि रियासत उन्हनि जे माण्हुनि असांजा जेके लीडर सॾाईंदड़ उन्हनि खे खसी करे छॾियो आहे। जेको माण्हू 9 कलाक एसी में रहे, गाॾी में घुमे, उन माण्हू खे कंहिं एहतिजाज में तव्हां 4 कलाक उस ते विहारे ॾिसो त तव्हांखे ॻाल्हि सम्झो। उहो चवंदो इनक़िलाब थो वञे, मुंहिंजो सिर थो वञे बचां। पोरियतनि जा लीडर तव्हांखे सरमाएदार लॻनि जॾहिं, जागीरदारनि जा लीडर तव्हांखे वॾेरा लॻनि जॾहिं, महकूम क़ौमुनि जा लीडर तव्हांखे MNAs MPs ऐं वज़ीरनि जहिड़ा लॻनि, पिजारनि में बोस्किन ऐं बॉडीगार्डनि सां अचियल आहिनि, तव्हां पक इहा कजो त क़ौम जो कहिड़ो होशर हूंदो जंहिंजा लीडर अहिड़ा आहिनि। शराब पंहिंजे पैसनि ते न वठंदा आहिनि, आउं कोन थो चवां, इहो तारीख़ जो वॾो सच आहे। रोज़ जे बुनियादनि ते इहो हुननि जी किरता या क़ौम जी अॻुवाणी आहे। उन्हनि जे वरी हेठों कामेटियूं ठहियल हूंदियूं आहिनि, माना लीडर उन जे हेठों वरी कामेटी, उन जे हेठों वरी मेंबर। माना जेकॾहिं कंहिं लीडर चयो त MQM सही आहे त हुनजा जेके हेठों कामेटी या मेंबर, जिन खे मां चवंदो आहियां ख़लीफ़ा, उहे चवंदा साहिबु साईं चई छॾियो, मुर्शिद बाबे चई छॾियो, लीडर अॻुवाण चयो MQM सही आहे त सही आहे न। पोइ वरी हेठि लहंदी ॻाल्हि कारकुननि में, बाबा सही आहे, फलाणे चई छॾियो। जेकॾहिं उन चयो त MQM हरामी आहे, गद्दार आहिनि, ठग आहिनि, दहशतगर्द आहिनि, बिशनी आहिनि, हीअं कयो अथनि हूअं, त पोइ मुरीद बि चवंदा हुआ हरामी वॾा, हीअं कयूं पोइ हीअं कयूं, पोइ वरी इहा ॻाल्हि कारकुननि हले। इहो असांजे क़ौम जा लीडर आहिनि। त पोइ इनक़िलाब इनक़िलाबी पार्टियूं ऐं तनज़ीमूं बि सिंध में अहिड़ियूं मौजूदु आहिनि। तव्हां ॾिसो, अखि फेरायो चारई पासा, तव्हांखे अहिड़ियूं ई ॾिसण में ईंदियूं। पर जेकॾहिं लीडर फिडल कास्त्रो जहिड़ो हुजे त पोइ मुल्क बि क्यूबा जहिड़ो हूंदो। पर जेकॾहिं लीडर माओ ज़ेतुंग जहिड़ो हुजे त पोइ मुल्क बि चाइना जहिड़ो हूंदो। पर जेकॾहिं लीडर माओ ज़ेतुंग लेनिन ऐं स्टालिन जहिड़ो हुजे त पोइ मुल्क बि सोवियत यूनियन जहिड़ो हूंदो। जॾहिं लीडर इनक़िलाबी अहिड़ा आहिनि असांजा,
तव्हांजा जेके क़ौमुनि जी अॻुवाणी था कनि, जेके असांजी ॿोली दरिया धरती वतन ऐं इन्हनि सॼे नसुलनि जी असांजी जेका बका जी ॻाल्हि था कनि, जेके वेड़ था कनि, जेके जंग था कनि, चवंदा आहिनि असां 24 कलाक वेड़ में आहियूं, जंग में आहियूं, जिदोजहद में आहियूं, रोडनि ते आहियूं, रस्तनि ते आहियूं। इहे माण्हू जेके 9 कलाक एसी में था वेहनि, तव्हां अंदाज़ो हणो त इहो माण्हू जंग जिदोजहद में कीअं हलंदो। माउज़ी तंगवा खे गाह खाईंदो, कपिड़नि जूं पेंटूं जिन मां बेल्ट कढी उहे गरम करे खाई सघे थो, 3 महीना बर्फ़ में रही सघे थो, पाइण खां बि कुझु न हुजे। इहो दुनिया जे अज़ीम इंसाननि करे ॾेखारियो। ऐं असांजा लीडर, आउं कोन थो चवां, तव्हां तजुर्बो करियो, कहिड़ो बि लीडर लहे तव्हां परे खां वञी ॾिसो, तव्हांखे अजब लॻंदो। टूका बि सरमाएदारनि ऐं जागीरदारनि ऐं वॾेरनि वारी निशानी तव्हांखे लॻंदो। लतीफ़ साईं जी निशानदाही कीअं त लीडर कीअं हुजे, उन जी कहिड़ियूं कहिड़ियूं हुजनि, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुजनि। कट करे लोह बरे दूधा जित दुगन, कट करे लोह बरे दूधा जित दुगन, मुत्र कन मुंहं कढिया सांदाणियूं सहकनि, अॼु पिणु आगड़ियनि मेड़ो आहे मच ते। लतीफ़ साईं चए थो जिते एतिरी तकलीफ़ हुजे, जिथे कट लोह तां कड़ी किरी पए, वर्कर कारकुन ऐं क़ौम एॾी वॾी तकलीफ़ में हुजे, जिथे कट कड़े लोह बरे ॻाढ़ो थिए, एॾी अज़ियतूं हुजनि, दूधा जित दुगन, उते जेके मेड़ ते उहे माण्हू जेके गॾु थियनि अचे, मुतरकनि मुंहं कढिया सांदाणियूं सहकनि, एॾी वॾी तशदुद आहे। हेठों लोह मुत्र सांदाण, विच में लोह मथों हथोड़ा, मुतरकनि मुंहं कढिया सांदाणियूं सहकनि, एॾा धक बर्दाश्त कनि। मुतरकनि मुंहं कढिया सांदाणियूं सहकनि, अॼु पिणु आगड़ियनि मेड़ो आहे मच ते। उन बर्दाश्तनि में, उन तकलीफ़ुनि में जॾहिं माण्हू गॾु थियनि, जॾहिं अहिड़ियुनि तकलीफ़ुनि में क़ौम जी अॻुवाणी कंदड़ माण्हू निकिरी अचनि, एॾी बर्दाश्त उन्हनि में हुजे ऐं इहे निशानियूं हुजनि, त लतीफ़ साईं फरमाए थो त इहे तव्हांजा लीडर आहिनि, हिन में वेसा कजो, इहे क़ौम जी अॻुवाणी कंदा। पर लतीफ़ साईं कताईं ईअं कोन चयो त जेके 9 कलाक एसियुनि में रहनि, जंहिंजे घरनि में, बंगुलनि में, ऑफिसुनि में, गाॾियुनि में एसियूं हुजनि, बॉडी गार्ड हुजनि, 10-10 हज़ारनि जा बूट हुजनि, 8-8 हज़ारनि जूं ड्रेसूं हुजनि, ऐं 60, 40 ऐं 50 साल जी उमिरि में नौजवान छोकिरनि सां शादियूं कनि, इहे खसीन लीडर न आहिनि। इन्हनि जे आसिरे ई क़ौम तबाह थींदी आहे, बर्बाद थींदी आहे। हक़ मौजूद।